अस्सलाम वालेकुम। सिलाई करण जो मूंखे तमामु घणो शौक़ु आहे। वॾा वॾा पीसिस जेके बचंदा आहिनि उन्हनि मां त सुठियूं ऐं वॾियूं शयूं ठही वेंदियूं आहिनि, पर कॾहिं कॾहिं जेके नंढा नंढा बिल्कुलु बेकार टुकड़ा बचंदा आहिनि उन्हनि जो छा कजे। मां उहे बि जमा कंदी आहियां ऐं उन्हनि खे कलर वाइज़ अलॻि अलॻि रखंदी आहियां। ब्राउन, लाइट डार्क, हर तरह जा, पिंक, ऑरेंज जा। ऐं तव्हां ॾिसो त हिन में केतिरियूं नंढियूं नंढियूं टुकड़ियूं बि शामिलु आहिनि। ही तमामु नंढियूं, तमामु सन्हियूं पटियूं, तमामु नंढड़ा बेकार पीसिस जेके कंहिंखे कंहिं कमु न अचनि। त हिन में ब्लैक एंड वाइट, ग्रे, पर्पल, येलो, ग्रीन, लाइट डार्क सभु शेड ग्रीन जा, ब्लू जा लाइट डार्क सभु शेड, रेड जा लाइट डार्क सभई शेड। मां हिननि मां अलाए केतिरियूं शयूं ठाहींदी आहियां। बैग्स, कुशन कवर्स, पाउचिस, डिफरेंट शयूं, टॉयज़ ठाहिया आहिनि ॿारनि जा। ऐं रिसेंटली मां हिकिड़ो वॾो प्रोजेक्ट ठाहियो आहे हिन मां। उहा आहे हीअ बहितरीन ऐं ख़ूबसूरत रिली। तव्हां ॾिसो त मां हिन जा जेके रिली जा ब्लॉक्स ठाहिया आहिनि, जेके पिड़ ठाहिया आहिनि, स्क्वायर्स जेके ठाहिया आहिनि, उहे ईअं ई ठाहिया आहिनि। हीअ येलो स्क्वायर ॾिसो, हिन में हर तरह जो पीलो, नंढे खां नंढी, सन्हे खां सन्ही पटी, बिल्कुलु ही बारीक सन्ही पटी। ब्राउन जा ॾिसो, हिन में सभु टुकड़ा आहिनि। हिन में सभु ब्लू जा डिफरेंट प्रिंट्स, प्लेन, हर तरह जा डिफरेंट साइज़, डिफरेंट शेड्स। पर पर्पल में सभु पर्पल, ग्रीन में सभु ग्रीन, ऑरेंज में सभु ऑरेंज, ब्लू में पिंक में सभु पिंक। ऐं इन्हनि सभिनी पीसिस खे ठाहे पोइ कारियुनि पटियुनि सां ॻंढियो आहे ऐं रेड एंड वाइट डॉट्स वारा स्क्वायर्स नंढा नंढा विच में हया आहिनि। सो काई बि शइ ज़ाया न थींदी आहे। मूंखे कोई मजबूर नथो करे त मां इहो कमु कयां, पर मुंहिंजी क्रिएटिविटी मूंखे मजबूर थी करे त मां कुझु बि ज़्यान न कंदी आहियां ऐं मां कुझु न कुझु ख़ूबसूरत ऐं दिलि खे ख़ुशि करण वारो मां क्रिएट करे वठंदी आहियां।